अस्सलाम वालेकुम दोस्तों। मोस्टली स्टूडेंट्स जेके कंप्यूटर साइंस आईटी में सिलेक्ट थियनि था या उहे स्टूडेंट्स जेके प्रोग्रामिंग सिखणु चाहिनि था स्टार्ट करणु चाहिनि था उहे शुरूआत में सभ खां वधीक इन ॻाल्हि में कंफ्यूज़ हूंदा आहिनि त असांखे पहिरीं प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ी सिखणु घुरिजे या असांखे पहिरियों स्किल सेट कहिड़ो सिखणु घुरिजे। वेब डेवलपमेंट, डेटा साइंस, मशीन लर्निंग, मोबाइल ऐप डेवलपमेंट या जेके ॿिया डिज़ाइन्स वग़ैरह आहिनि, फिग्मा वग़ैरह, यूआई यूएक्स वग़ैरह, कहिड़ो स्किल सेट असांखे आख़िरकार पहिरियां सिखणु घुरिजे। हाणे इहो हिकिड़ो जाम वॾो कंफ्यूजन हूंदो आहे स्टूडेंट्स में। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं टॉप लेवल जी यूनिवर्सिटी में आहियो जीअं नस्ट, फास्ट, GIKI या NED म्यूट जहिड़ी यूनिवर्सिटी में आहियो त उते तव्हांखे एकेडमिकली प्रेशराइज़ करे लैब्स वग़ैरह, क्विज़ वग़ैरह, असाइनमेंट्स वग़ैरह ॾेई ऐं प्रोजेक्ट्स वग़ैरह तव्हांखे ॾेई तव्हांखे मार्क्स जे थ्रू प्रेशराइज़ करे का न का हिकिड़ी लैंग्वेज सेखारे छॾींदा आहिनि। मोस्ट ऑफली जेका पाइथन हूंदी आहे या C++ हूंदी आहे। ऐं 6 महीननि जे अंदरि तव्हां हिकिड़ी लैंग्वेज सिखी वेंदा आहियो ऐं चङे लेवल ताईं सिखी वेंदा आहियो त तव्हांखे हिकिड़ो आइडिया थी वेंदो आहे त प्रोग्रामिंग हूंदी छा आहे ऐं आख़िरकार डेवलपमेंट थींदी कीअं। पर उहे स्टूडेंट्स जेके नॉर्मल यूनिवर्सिटीज़ में आहिनि या उन यूनिवर्सिटीज़ में आहिनि जिते एकेडमिक प्रेशर जाम घटि आहे, तव्हांखे असाइनमेंट्स, क्विज़ वग़ैरह ते एतिरो को प्रेशराइज़ नथो कयो वञे ऐं न ई तव्हांखे अहिड़ा की प्रोजेक्ट्स ॾिनल था वञनि सेमेस्टर जे एंड में, त उन्हनि लाइ या जेके स्टूडेंट्स पाण सिखणु चाहिनि था, सेल्फ लर्न करणु चाहिनि था का प्रोग्रामिंग लैंग्वेज, त उन्हनि लाइ इहा जेका कंफ्यूजन आहे त पहिरीं लैंग्वेज कहिड़ी सिखूं या पहिरियों स्किल सेट कहिड़ो सिखूं, इहो कुझु न कंदो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टूडेंट्स जो टाइम ज़ाया कंदो आहे। सिर्फ़ु एंड सिर्फ़ु टाइम ज़ाया कंदो आहे। ऐं पाण भला केतिरा मंथ्स इन कंफ्यूजन में ज़ाया कया जॾहिं आउं शुरू कयो पिए। पर अॼुकल्ह मतिलबु त इहो सुवालु तमामु फज़ूल थो लॻे त पहिरीं प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ी या पहिरीं स्किल सेट कहिड़ी। छो जो इहो फस्ट ऑफ ऑल त मैटर नथो करे त तव्हांजो पहिरियों प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ो आहे या पहिरियों स्किल सेट कहिड़ो आहे। छो जो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में, कंप्यूटर साइंस में या टेक्नोलॉजी जे फील्ड में इहो मैटर नथो करे तव्हांजो पहिरियों प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ो आहे या स्किल तव्हांजो पहिरियों कहिड़ो हो। छो जो तव्हांजो पहिरियों प्रोग्रामिंग लैंग्वेज तव्हांजो आख़िरी प्रोग्रामिंग लैंग्वेज न हूंदो, तव्हांजो पहिरियों स्किल तव्हांजो आख़िरी स्किल न हूंदो। हर कुझु देरि खां पोइ नवां टूल्स ईंदा पिया आहिनि, नवां अपडेट्स ईंदा पिया आहिनि, AI वग़ैरह जा अॼुकल्ह जाम अपडेट अची रहिया आहिनि जेके तव्हांखे कंटिन्यूअसली सिखणा आहिनि इंडस्ट्री में रहण लाइ, जॉब मार्केट में रहण लाइ, ऐं मतिलबु ॿियनि सां कम्पीट करण लाइ। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां प्रोग्रामिंग लैंग्वेज जो चॉइस में एतिरो फ़र्क़ु न आहे ऐं न हुजणु घुरिजे ऐं न ई तव्हां एतिरा कंफ्यूज़ हुजणु घुरिजो। छो जो जेके बेसिक आहिनि, जेको कंहिं बि प्रोग्रामिंग लैंग्वेज जो बेस आहे उहो तक़रीबन हर लैंग्वेज जो सेम आहे, भले पाइथन हुजे, C++ हुजे, जावा हुजे, सोलिडिटी हुजे या ॿियो को प्रोग्रामिंग लैंग्वेज हुजे, उन में तव्हांखे बेसिक जेको आहे हुन में डेटा टाइप्स, फंक्शन्स, लूप्स वग़ैरह, एरेज़ वग़ैरह, डेटा स्ट्रक्चर्स वग़ैरह, इहे शयूं सिखणियूं पवंदियूं। बेसिक लॉजिक तव्हांखे डेवलपमेंट सिखणी पवंदी ऐं उहो हर प्रोग्रामिंग लैंग्वेज में सेम हूंदो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सेंटेक्स जो फ़र्क़ु हूंदो आहे ऐं लिखण जे अंदाज़ जो थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, जेको तव्हां जीअं वधि खां वधीक लैंग्वेज सिखंदो का बि तव्हांखे ॿी लैंग्वेज सिखणु ओतिरी तव्हां लाइ आसानु हूंदी। ऐं कुझु स्टूडेंट्स जेके आहिनि यूनिवर्सिटीज़ जे सेकेंड ईयर में बि अची वेंदा आहिनि, थर्ड ईयर में पुॼी वेंदा आहिनि, उहे बि कंफ्यूज़ हूंदा आहिनि त असां कहिड़ो स्किल सेट खणूं, वेब डेवलपमेंट खणूं, मोबाइल ऐप डेवलपमेंट खणूं, डेटा साइंस खणूं, मशीन लर्निंग खणूं, छा खणूं। ऐं अगेन उन्हनि खे साॻी सलाह ॾींदुसि त इहो मैटर नथो करे। जेके तव्हांजो कंहिं बि स्किल में इंट्रस्ट आहे, वेब डेवलपमेंट में, डेटा साइंस में, मशीन लर्निंग में या UI UX में, त तव्हां उनखे टाइम ॾियो, महीनो ॾेढ ॾियो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। तव्हां कुझु न कुझु तव्हां सिखी वेंदव। कंफ्यूज़ थियण खां बहितर आहे तव्हां कुझु न कुझु सिखी वेंदव ऐं उनखां पोइ इंट्रस्ट सिर्फ़ु एतिरो कंदो आहे, तव्हां हिकिड़ो डायरेक्शन ॾींदो आहे कंहिं बि शइ में, कंहिं बि स्किल में। तव्हांखे डेटा साइंस में इंट्रस्ट आहे, तव्हां हुन में वञो, 3 ॾींहं तव्हां मज़े सां कमु कंदव। उनखां पोइ घणो करे इंट्रस्ट स्टूडेंट्स जो ख़तमु थी वेंदो आहे ऐं उनखां पोइ तव्हांखे सेल्फ डिसिप्लिन या ॿिया प्रोडक्टिविटी रूल्स, टेक्निक्स वग़ैरह अप्लाई करे, माइंड सेट वग़ैरह पंहिंजो थोरो घणो सिधो करे तव्हांखे उन स्किल में वधीक कमु करिणो हूंदो आहे जीअं तव्हां उन स्किल में एक्सपर्ट थी सघो। ऐं असुलु मुश्किल ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त कंहिं बि स्किल में एक्सपर्ट थियणु, छो जो उन लाइ तव्हांखे कमु करिणो पवंदो आहे ऐं जीअं जीअं शयूं मुश्किल थींदियूं आहिनि तव्हांजो इंट्रस्ट बि ख़तमु थी वेंदो आहे। ऐं बग़ैर इंट्रस्ट जे उन स्किल सेट ते कमु करणु ऐं हिकिड़े सुठे लेवल जो उन में डेवलपर थियणु उन स्किल में, असुलु ॻाल्हि इहा आहे, असुलु मुश्किल ॻाल्हि इहा हूंदी आहे स्टूडेंट्स लाइ। जेकॾहिं तव्हां शुरू ई न कंदव त तव्हां उन लेवल ते पुॼी न सघंदव। ऐं हींअर पाण जेको आहे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग सेकेंड ईयर में आहियां, थर्ड सेमेस्टर हले पियो। हींअर ई मतिलबु त जाम लैंग्वेजिस गॾो गॾु हलनि पिया। जीअं असां फस्ट सेमेस्टर में पाइथन सिखियो, सेकेंड में असां C++ सिखियो, हींअर जेको असांजो DSA जो सब्जेक्ट आहे उहो C++ में पियो हले। उनजो जेको प्रोजेक्ट ठहंदो उहो असां C# में वेठा आहियूं। ऐं जेको मुंहिंजो पर्सनल स्किल सेट जिते फोकस कयां पियो, डेटा साइंस वग़ैरह, मशीन लर्निंग वग़ैरह, उहो पाइथन ते पियो हले। मतिलबु त जाम प्रोग्रामिंग लैंग्वेजिस गॾु हलनि पिया। कुझु यूनिवर्सिटीज़ जा पिया हलनि,
कुझु असां पाण खयूं पिया हलूं त मतिलबु त यूएस लाइफ में ई एतिरो शयूं अञा गॾो गॾु हलनि पियूं त जॉब मार्केट में अञा वधीक तव्हां खां एक्सपेक्ट कयो वेंदो आहे ऐं तव्हांखे जाम टूल्स वग़ैरह त गॾो गॾु सिखणा पवंदा आहिनि ऐं जाम शयूं एडॉप्ट करणियूं पवंदियूं आहिनि। पोइ दोस्तो इन कंफ्यूजन में टाइम ज़ाया करण खां बहितर आहे तव्हां को बि हिकिड़ो लैंग्वेज खणो पाइथन या C++ खणण जो तव्हांखे इहो फ़ाइदो थींदो त पंहिंजा वीडियोज़ वग़ैरह जाम मौजूदु आहिनि ऑलरेडी रिसोर्सिस वग़ैरह जाम मौजूदु आहिनि तव्हां मतिलबु त ईज़िली उहे सिखी सघो था ऐं फ्री में पंहिंजी जर्नी स्टार्ट करे सघो था। वॾी महिरबानी।